अस्सलाम वालेकुम, मां सदाम हुसैन कुलाची। इन जदीद दुनिया में हिकिड़ो नंढड़ो सहाफ़ी आहियां। मुंहिंजो वास्तो कि डिजिटल मीडिया ग्रुप सां आहे। हिकिड़े दोस्त मूंखे चयो त सहाफ़ियुनि ते हिकिड़ो मोटिवेट हिकिड़ो वीलाग ठाहियो, छाकाणि जो सिंध जा सहाफ़ी यंगस्टर जेके सहाफ़ी आहिनि उहे थोरो पाण खे इनसिक्योर फील था कनि। हू सम्झनि था त शायदि सहाफ़त जो दौरु ख़तमु थी वियो आहे। हिन वीडियो में मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदुसि त मौजो छा आहे, यानी मोबाइल जर्नलिज़म छा आहे। जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त सिंधी मीडिया में स्किल्स जी ऐं सिंधी मीडिया में कमु कंदड़ नौजवाननि जे फ्यूचर जी, त असां वटि वसीला तमामु घटि आहिनि। केॾो बि पढ़ियल लिखियल दोस्त असांजो सिंधी मीडिया में इन थिए थो, भले हुन वटि सहाफ़त जी डिग्री हुजे, हुनखे फैसिलिटीज़ घटि मिलनि थियूं। ॿी हिकिड़ी शिकायत आम तौर ते सिंधी मीडिया में कमु कंदड़ उन्हनि रिपोर्टर्स खे आहे, जेके असल सहाफ़त जी जान हूंदा आहिनि। जीअं जीअं असांजे सिस्टम में जिद्दत यानी नवाण अचे पई, ईअं ई पुराणा जेके सहाफ़ी आहिनि, सीनियर सहाफ़ी, उहे मुंझारनि जो शिकार आहिनि। अॻु में ईअं हूंदो हो त ख़बर जेका आहे सो कलाकनि खां पोइ इदारे ते पहुचंदी, हींअर त सेकेंड बि कोन थो लॻे। अॻु में ईअं हूंदो हो त कैमरामैन साण करे वेंदा हुया मोटरसाइकिल ते, या मिसाल जेके बि कन्वेंस हूंदी हुन ते पहुचंदा हुया, SOT करे ईंदा हुया, वरी कंप्यूटर में लाहींदा हुया, उनखां पोइ वरी उहा FTP ज़रिए इदारे ताईं पहुचाईंदा हुआ। पर हींअर जदीद दौर में सफ़ा सवलाई थी वई आहे। हाणे हिकिड़ो ई माण्हू जेको सहाफ़ी आहे पाण, हू वञे थो मोबाइल फ़ोन कढे थो, उन तक़रीब में, उन प्रेस कॉन्फ्रेंस में, उन प्रोटेस्ट में, या कोई कंहिं या को ॿियो इवेंट आहे, उते मोबाइल फ़ोन कढे थो ऐं उहो सेकेंडनि में उहा जेका शइ आहे जेतिरी उहा हले थी उहा रिकॉर्ड करे डायरेक्ट इदारे ॾे मोकिले थो ॾिए। सीनियर सहाफ़ी जेके आहिनि उहे मुंझारनि जो शिकार आहिनि। खेनि लॻे थो त शायदि उन जेका सॼी ज़िंदगी महिनत कई उहा रायगान थी वई। ईअं न आहे, तव्हां उमिरि जे कहिड़े बि हिसे में बहितरीन तरीक़े सां सिखी सघो था। ऐं अॼुकल्ह त सवलो बि आहे सिखणु, छाकाणि जो इंटरनेट जी दुनिया आहे। इंटरनेट मां तव्हां कुझु बि सिखी सघो था। एवरीथिंग इज़ पॉसिबल। त ॻाल्हि कजे भई सहाफ़त जी, हिकु त सिंध में जेके रजिस्टर्ड इदारा आहिनि उन्हनि खां अलावा जेको फिगर आहे, यानी यूट्यूब चैनल्स जो नवाण आई आहे न, इहा बि हिकिड़ी यूट्यूब चैनल जो फिगर्स यानी अंग तमामु वॾो आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, जॾहिं यूट्यूब चैनल खुले थो पियो त उनमें उहे सहाफ़ी बि रखनि था, डेस्क ठाहिनि था, उनमें केतिरा माण्हू रखनि था, इहो हिकु अलॻि बहस आहे। बहरहाल रिपोर्टर्स त उन्हनि खे रखणा पवनि था न हर जाइ ते। पोइ रिपोर्टर्स ज़ाहिर ॻाल्हि आहे, हाणे मूं जहिड़ो माण्हू, तव्हां जहिड़ो माण्हू, मिसाल जी ॻाल्हि आहे, जेको अॻु में कंहिं इदारे सां वाॻियल आहे, उहो यूट्यूब ते कमु त कोन कंदो, छाकाणि जो हुनखे उहो पाण खे उते फिट थो सम्झे। पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे, उन्हनि माण्हुनि खे इदारनि में माण्हू रखणा बि था आहिनि, उहे फ्रेश नौजवाननि खे खणनि था, जिन खे सहाफ़त जी ख़बर बि न आहे। जिते तव्हांजी सॼी उमिरि जी महिनत थियल हुजे ऐं हू दोस्त अचनि ऐं कुझु ॾींहंनि में लोगो खणी करे जंहिं माण्हू वटि तव्हां बीठा आहियो उन जे साम्हूं उहे बि बीह रहनि, ऐं जेकॾहिं मां पघार वठण बदिरां 1000-2000 ॾेई छॾियां त पोइ इदारो केरु थींदो आहे मूंसां ॻाल्हाए। मूं अव्हांखे ॿुधायो त मौजो छा आहे। मौजो मोबाइल जर्नलिज़म। मोबाइल जर्नलिज़म सवली आहे बनिस्बत पुराणे दौर जी रिवायतनि मूजिबि, पुराणे दौर जे सहाफ़ियुनि मूजिबि। दवा ख़बर वठण लाइ वियासीं, मोटरसाइकिल स्टार्ट कईसीं, कॾहिं ख़राबु आहे, छा आहे, कन्वेंस आहे न, वियासीं, SOT करे आयासीं, कंप्यूटर में लाथो, वरी उनखां पोइ FTP जो मसइलो, नेट जो मसइलो, वरी हेॾां खणायोसीं, वरी का फाइल करप्ट थी वई, वॾो झंझट हूंदो। हींअर त मोबाइल जर्नलिज़म में बसि तव्हां सेकेंडनि में कमु करे सघो था। ऐं वॾी ॻाल्हि इहा त डिजिटल मीडिया जो दौरु आहे, त तव्हां उनखे डायरेक्ट इदारे ते ज़ूम ज़रिए बि पहुचाए सघो था पिया। हाणे ॻाल्हि कजे थी ख़बर जी अहमियत जी। ख़बर जी अहमियत इन करे बि न रही आहे, छाकाणि जो असां में सब्र कोन्हे को। असां चाहींदा आहियूं त असांजी जेका नंढी ख़बर असां कंपोज़ करे मोकिली आहे ऐं उहा फौरी तौरु पब्लिश थी वञे, नतीजो कहिड़ो बि निकिरे उन सां असांजो वास्तो न आहे। अॻु में मूंखे यादि आहे, मूंखे बि ॻच अरसो थियो आहे सहाफ़त में। असांजा जेके पुराणा जेके दोस्त आहिनि उहे हिकिड़ी स्टोरी फाइल करण में महीननि जा महीना लॻाए छॾींदा हुया, ऐं असां बि स्टोरीज़ कयूं आहिनि। स्टोरी या ख़बर जेका बि आहे, हिकिड़ी त वाक़ियाती रिपोर्ट हूंदी आहे, उहा त माण्हू फौरी तौरु ॾेई छॾींदो आहे, उन ते त सहाफ़ी जी महिनत न हूंदी आहे। पर जेका इन्वेस्टिगेशन रिपोर्ट हूंदी आहे, कंहिं बि इशू ते तव्हां कमु कयो था त कोशिशि कयो त उन ते बहितर नमूने सां कमु कयो। ज़रूरी न आहे त सिर्फ़ु 4 माण्हुनि जो मौक़िफ़ अची वियो, ख़बर पूरी थी वई, हलो सुभाणे मुंहिंजो बॉक्स लॻी वेंदो अख़बार में, या मिसाल जी ॻाल्हि स्टोरी हली वेंदी चैनल ते। ईअं न आहे। ख़बर ठाहिण खां पोइ पंहिंजो पाण उन ख़बर खे पढ़ो, ॾिसो छा मिस आहे, छाकाणि जो डेस्क ते वेठल एडिटर खां तव्हांजो जेको सेंस ऑफ ह्यूमर आहे उहो वधीक हूंदो आहे। उहो कीअं, छाकाणि जो ख़बर तव्हां फाइल कयो पिया न, तव्हां ख़बर फाइल कयो पिया। जॾहिं तव्हां उहा ख़बर वरी ॿीहर पढ़ंदो
त तव्हांखे का न का खोट यानी को न को झोल नज़र ईंदो, उनखे तव्हां पुर करे वठंदो। यकीन कयो, जंहिं स्टोरीअ ते महीननि जा महीना तव्हां कमु कंदो न, स्टोरी मुकमल थी वञे, राति जो रखी छॾियोसि, वरी घुमी फिरी अचो उन स्टोरी ते, वरी उनखे पढ़ो, वरी झोल तव्हांखे नज़र अचे, वरी कमु कयो पूरो महीनो, ऐं महीने खां पोइ जॾहिं तव्हां उहा स्टोरी फाइल कंदव त उहा तारीख़ लिखंदी। नौजवान नसल खे बि मौक़ो ॾियो, उन्हनि खे बि सेखारण जी कोशिशि कयो, छाकाणि जो सिंध में आम सहाफ़ी जेके उन्हनि खे सिख्या ॾियण लाइ को इदारो मौजूदु ई न आहे। हा, ईअं को जेकॾहिं मिसाल मूं जहिड़ो माण्हू सुभाणे यूनिवर्सिटी में दाख़िला वठे, क्लासिस वठे, साल 2 साल लॻाइण खां पोइ जॾहिं प्रैक्टिकल लाइफ में अचे थो त उहे शयूं न आहिनि हूंदियूं हुते। डेस्क साफ़ थी, ज़िम्मेवारियूं पढ़णु अलॻि शइ आहे ऐं करणु अलॻि शइ आहे। प्रैक्टिकल जेका बि शइ हूंदी आहे उहा ॾुखी हूंदी आहे, पढ़णु सवलो हूंदो आहे। जेकॾहिं मां तव्हांखे महीनो पढ़ायां त कंप्यूटर इज़ इलेक्ट्रॉनिक मशीन मेड फॉर स्टूडेंट वग़ैरह वग़ैरह, ऐं उनखां पोइ तव्हां जेकॾहिं फौरी तौरु तव्हांखे कंप्यूटर जे साम्हूं बीहारे करे चवां हीअ ऑन थींदो आहे, हीअ ऑफ थींदो आहे, हिन सां ई कंपोज़िंग थींदी आहे, कीबोर्ड आहे, हीअ माउस आहे, सभिनी ॻाल्हियुनि जो निचोड़ इहो आहे। नौजवान नसल खे मौक़ो ॾियो, ऐं अॻी वीडियो में मां तव्हांखे सम्झाईंदुसि त मोबाइल जनरेशन यानी मौजू जेको आहे उहो इस्तेमालु कीअं कजे, उनजा तरीक़ा कीअं आहिनि, ऐं उनखे बहितर नमूने सां बहितरीन अंदाज़ में डिजिटल दौर जे मुताबिक़ उनखे कीअं इदारे ताईं पहुचाइजे ऐं कीअं इस्तेमालु कजे। इंशाअल्लाह मिलूं था हिकु नई वीडियो सां। फ़िलहालु एतिरो।